जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि स्प्रिंग रोल जी रेसिपी, उहा बि सिंधीअ में। हक्का नूडल्स स्प्रिंग रोल जेके ॾाढा टेस्टी ठहंदा आहिनि। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं असां 3 गिलास पाणी, थोरो सो लूणु और गॾु विझंदासीं थोरो सो तेल। 1 खां 2 चमचा तेल विझंदासीं। इनखे चङी तरह असांखे बॉइल करिणो आहे। जीअं बॉइल थी वेंदो त इन में असां विझंदासीं नूडल्स जो पैकेट, जेको ईज़ीली असांखे बाज़ार मां मिली वेंदो। हक्का नूडल्स जो पैकेट इहो असां इन में विझंदासीं और इनखे चङी तरह बॉइल करिणो आहे, जीअं नूडल्स जेके आहिनि चङी तरह पकजी वञनि। लॻभॻि 10 मिंट खनि इनखे लॻंदा नूडल्स खे पकण में। नूडल्स जीअं पकजी वेंदी त असां इनखे छाणींदासीं छाणीअ में। छाणीअ में छाणण खां पोइ इन में असांखे विझणो आहे थधो पाणी। ओॾी महिल ई विझंदासीं इन में थधो पाणी जंहिंसां इहा नूडल्स जेका आहे छुड़ी छुड़ी बीहंदी। चमट याने हिकु क्लम्प न ठहंदी, ॻोड़ो ॻोड़ो न ठहंदी, छुड़ी छुड़ी बीहंदी। थधो पाणी विझण सां ॾिसो इहा छुड़ी छुड़ी बीहंदी आहे। इहा डिश जेका आहे भाॼियुनि सां वधीक सुठी लॻंदी आहे, त इन में असां भाॼियुनि जो इस्तेमालु कंदासीं। इन में मां खयों आहे पहिरियों शिमला मिर्च, पत्ता गोभी, गजर और बसर। तव्हां चाहियो त इन में भुट्टो याने कॉर्न बि खणी सघंदा आहियो। हाणे हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं तेल। 3 चमचनि जे क़रीब तेल विझंदासीं। तेल जीअं गरम थी वेंदो त इन में असांखे विझणी आहे थूम सनी सनी कटियल 2 चमचनि जे क़रीब और 1 चमचो अदरक विझंदासीं। 2 सावा मिर्च। इन्हनि खे थोरो सो भुनंदासीं असां, जे थूम ऐं अदरक भुंजी वञे। इन खां पोइ असां इन में विझंदासीं पहिरियों बसर। जेके भाॼियूं कटे रखियूं आहिनि त पहिरियों असांखे हिन में बसर विझणो आहे। बसर खे थोरो सो भुनंदासीं जीअं हिन जो हल्को गुलाबी कलर थी वञे या ट्रांसलूसेंट थी वञे। उन खां पोइ हिन में असां ॿियूं भाॼियूं विझंदासीं। शिमला मिर्च, गजर ऐं पत्ता गोभी। सभु हिकु हिकु बाउल खया आहिनि मां। इन्हनि सभिनी खे असां मिक्स कंदासीं और गॾु थोरो सो लूणु विझंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं। असांखे भाॼियुनि खे सॼो सिजाइणो न आहे, कचो पको रखंदासीं भाॼियुनि खे असां। ॾिसो सॼो न पकाईंदासीं। एतिरो करण खां पोइ इन में असां विझंदासीं सभु मसाला ऐं सॉसेस जेके आहिनि, त हिकु हिकु करे सभु विझंदासीं। हाणे पहिरियों विझंदासीं कारा मिर्च, इन खां पोइ विझंदासीं सोया सॉस, शेज़वान चटनी। इन्हनि सभिनी खे चङी तरह मिक्स कंदासीं। बाहि खे तेज़ रखंदासीं जीअं हिन में जेका बि आलाइण आहे सुकी वञे। सॉसेस जे करे और भाॼियुनि मां बि पाणी निकिरंदो आहे, त उहो सॼो पाणी असांखे सुकाइणो आहे। छाकाणि त अगरि पाणी हूंदो त स्प्रिंग रोल जी शीट्स ते जेॾी महिल असां इहो वेड़ींदासीं त उहे आलाइण ते फाटी पवंदियूं। इन जे करे असांखे हिनखे चङी तरह सुकाइणो आहे। ॾिसो थोरो पाणी आहे अञा, त थोरो हिनखे सिजाईंदासीं। पाणी सुकी वियो। हाणे हिन में असां विझंदासीं नूडल्स जेके असां बॉइल करे रखियूं हुयूंसीं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। चङी तरह मिक्स करण खां पोइ बि कुझु सेकेंड असां हिनखे तेज़ बाहि ते ई रखंदासीं जीअं पाणी सॼो सुकी वञे। इहा असांजी फिलिंग तयार थी वई आहे स्प्रिंग रोल जी। हक्का नूडल्स स्प्रिंग रोल लाइ ॾिसो हे वारियूं शीट्स जेके आहिनि असां यूज़ कंदा स्प्रिंग रोल लाइ। इहे ईज़ीली तव्हांखे बाज़ार में मिली वेंदियूं। तव्हां चाहियो त घर में बि शीट्स ठाहे सघंदा आहियो। इहा असांजी फिलिंग नूडल्स वारी।
और ये पेस्ट ठाही आहे जंहिंमें मां 2 चमचा मैदो विधो आहे, 1 चमचो कॉर्नफ्लोर ऐं थोरो सो पाणी विझी पेस्ट ठाही आहे। हाणे शीट ते पहिरियों असां रखंदासीं नूडल्स, विच ते रखंदासीं। इन खां पोइ पासनि खां असां लॻाईंदासीं पेस्ट, जेका असां पेस्ट ठाहे रखी आहे। पेस्ट इन लाइ लॻाइणी आहे जीअं तरण जे टाइम ते इन में अंदरि तेल न भरिजे और ये चङी तरह तरिजे। छाकाणि थोरो बि खुलियल हूंदो त इन में तेल अंदरि भरिजी वेंदो। हिन तरह असां इन खे फोल्ड कंदासीं, वरी थोरी सी पेस्ट लॻाईंदासीं और इन खे असां फोल्ड कंदासीं ॿिन्ही पासनि खां। स्प्रिंग रोल जी शीट्स जेके आहिनि उहे घर में कीअं ठाहिजनि उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे। उहा रेसिपी जेका आहे मां पंहिंजे ॿिए चैनल हुनर मुस्कान का ते विधी आहे, त ज़रूरु चेक कजो। लास्ट में वरी पेस्ट हणी करे इन खे चङी तरह असां पैक कंदासीं। अहिड़े नमूने असां इहो हिकु स्प्रिंग रोल तयारु थी वियो। हाणे सभु तयारु करे रखंदासीं। ये स्प्रिंग रोल तयारु करण खां पोइ तव्हां फ्रिज में रखी सघंदा आहियो, पोइ जेॾी महिल ज़रूरत हुजे ओॾी महिल फ्राए कजनि। त फ्राए करण लाइ तेल खे चङी तरह गरम कंदासीं। पहिरियों तेज़ बाहि ते, पोइ धीमी बाहि ते असां इन खे फ्राए कंदासीं। और ये जेके शीट्स आहिनि रेडीमेड आहिनि त इहे जल्दी क्रिस्प थी वेंदियूं आहिनि। ॾिसो बिल्कुलु क्रिस्प फ्राए थियूं आहिनि। इन खे कढंदासीं असां। और कढण खां पोइ इन खे असां पीसिस में कट कंदासीं। इहो असांजो हक्का नूडल्स स्प्रिंग रोल तयारु थी वियो आहे, जेको ॾिसण में बि सुहिणो लॻे थो, खाइण में बि ॾाढो टेस्टी आहे। इहो शेज़वान चटनी या टमाटो सॉस सां सर्व कजे। ॾिसो ॾिसण में केॾो बढ़िया लॻे थो पियो। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहो मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।